मूंखे ज़रूरत आ तोखे ज़रूरत आ पो छॾी छो नथी अमड़ रोई चवे थी बचड़ा तोखे कीअं छॾियां अम्मा छो नथी छॾी गौर सां ॿुध मुसलमान यहूदियाणी आ मगर पंहिंजे बचड़े खे ॿुधाए रही आ बचड़ा बेशक यतीमन जो यार नबी आ पर बचड़ा हिकड़ी ॻाल्हि ॿुध जेको वींदो आ उहो ख़ाली त कोन मोटंदो आ पर जेको वींदो आ जॾहिं उन महबूब जे चेहरे ते पहिरीं निगाह विझंदो आ अबो अम्मा विसारे सॼी ज़िंदगी मुस्तफ़ा जो ग़ुलाम बणजी वेंदो आ ओ मुंहिंजा बचड़ा मुंहिंजो केर आ मां थी चवे बचड़े के ओ मुंहिंजा बचड़ा मुंहिंजो केर आ हिकिड़ो ई तूं मुंहिंजो सिकी लधो बचड़ो आ तुंहिंजे करे मूं पंहिंजी ज़िंदगी अर्पे छॾी आ तुंहिंजे करे मूं पंहिंजी जवानी ख़त्म करे छॾी आ जेकॾहिं तूं बि हलियो वञी मुंहिंजो केर आ चवे थो अम्मा ॻाल्हि ॿुध मां तोसां वाइदो थो कयां इजाज़त ॾे वञा ज़रूर थो जॾहिं निहारींदुसी कोन त मुंहिंजी दिलि कीअं खसींदो जी जल अमड़ के चवण लगो ओ मुझी अम्मा जॾहिं निहारींदुसी कोन मुझी दिलड़ी कीअं खसींदो अमड़ के मजबूर थो करे मां हूंदी आ मां वरी चओ मुझे सुहिणे अलीउल मुर्तज़ा फरमायो शेर खुदा फरमायो पाण फरमाइन था ऐ मुसलमान ऐ इंसान हिकड़ी ॻाल्हि नंढड़नि बचड़नि खां ज़रूर सिखंदो कर ॻाल्हियूं त घणियूं फरमायूं पर हिकड़ी ॻाल्हि ला ताकीद फरमायूं त हिकड़ी ॻाल्हि नंढड़नि ॿारड़नि खां ज़रूर सिखंदो कर अर्ज़ कयो कंबर आका कहिड़ी ॻाल्हि आ सुहिणे शेर खुदा अलीउल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो नंढड़े बचड़नि में अल्लाह अजीब हिकड़ी ताकत ॾिनी आ जॾहिं अंकल अबे अम्मा खे मञराइणो हूंदो आ पो उहो जाइज़ हुजे या नाजाइज़ हुजे पहिरीं खिली घुरंदा अबे इनकार कयो अम्मा इनकार कयो वरी थोरो मुंहुं सुॼाए घुरंदा अबे अम्मा इनकार कयो देर कोन कंदा अखिड़िन मां ॻोढ़ा ॻाड़े अम्मा अम्मा करे सदड़ो कंदा अम्मा जी ममता बर्दाश्त करे कान सघंदी उन जे ॻोड़नि खे ॾिसी करे अबो ऐं अम्मा हुन जो जाइज़ या नाजाइज़ मुतालिबो क़बूल करे छॾींदा आहिनि सुहिणे शेरे खुदा फरमायो जॾहिं मासूम बचड़ो अखिड़िन मां ॻोढ़ा ॻाड़े अबे ऐं अम्मा खे जाइज़ नाजाइज़ मुतालिबो मञराए सघे थो मुंहिंजो खुदा त तोसां वधीक प्यार करण वारो आहे मुझो बेनियाज रब हिकड़ी अमड़ जेतरो न हिकड़े अबे जेतरो न मुझे मदीने जे मीर फरमायो मुझो अल्लाह 70 अमड़न खां वधीक पंहिंजे बाने सां प्यार कंदो आ ऐ मुसलमान मुझे करीम रब खे रिझाइण ला कदे अखड़ियूं आलियूं करे त ॾिस ऐ मुसलमान मुझे करीम रब खे रिझाइण ला कदे आधीअ जो उथी त ॾिस ऐ मुसलमान ड्रामन जे करे अधु अधु रात वेहण वारा फिल्मुन जे करे रातिन जूं रातियूं जागण वारा दोस्तन यारन जे होटलन ते रातिन जा ओजागा करण वारा इनन ओजागन मां कुछ भी मिलण वारो नागे सजी रात में 20 मिनट 30 मिनट हिकड़ा आधी रात जो उथी करे कढ़ी करे दुनिया निंड में हुजे आस्ते आस्ते वुजू करे तहज्जुद जा नफिल पढ़ी मदीने दे मुहड़ करे हुजूर ते दुरूद पढ़ी बगोड़ा गाड़े दिस त मुझो मुस्तफा कीअं थो कदमड़ा खणी अचे मुसलमान जाग त लगई भाग मुसलमान जाग त लगई भाग याद रखी छद ऐ मुझा मुसलमान भा
जॾहिं न महबूब सां मिलण जो जंहिंखे इरादो हूंदो आहे, ईमानदारी सां ॿुधा उन जी तमन्ना कहिड़ी हूंदी आहे त ऊंदा ही रात हुजे, कोई ॾिसण वारो न हुजे, हिकिड़ो मां हुजां, ॿियो मुंहिंजो महबूब हुजे। इहा सची ॻाल्हि आहे न। याद रखी छॾिजां इहो ई राज़ आहे त महबूब सां मिलण जे लाइ आधी रात जो हुजण ज़रूरी आहे, ऊंदाहीअ जो हुजण ज़रूरी आहे, सभिनी जो निंड में हुजण ज़रूरी आहे। पोइ दुनिया जो बेवकूफ़ इंसान इन मामले जो मिसयूज़ कंदो आहे। अल्लाह जो आशिक, मदीने वारे मीर जो दीवानो इन जुमले जो फ़ाइदो वठंदे आधी रात जो उथी करे रब जो जिक्र करे, मुझे मुस्तफा जो दुरूद पढ़ी घर में वेही करे मदीने मक्के जा दीदार कंदो आ। ऐ मुसलमान अर्ज पे कयो मुझा दोस्त अजीज, जीजल अम्मड़ खे चई, ओ मुझी जीजल अम्मा जी मुझा बचड़ा, अम्मा इजाजत दे मां वञा थो महबूब दे। मां चयो वञ भली, पर वाइदो कर मूंसां। कहिड़ो वाइदो कर? निहारींदे कोन। अम्मा कोन निहारींदुसि। अम्मड़ इजाजत ॾिनी, घरों निकितो। अम्मा त विसरी वई, कपिड़ो त विसरी वयो, दिल में रुगी मुस्तफा मुस्तफा जो ख्याल अची वयो। दिल में सबई ख्याल निकरी वया, बचड़े जे दिल में ख्याल अची रहियो आ, कीअं हूंदो यतीमन जो यार। छो त हिकिड़ो जुमलो ॿुधई, कीअं हूंदो यतीमन जो यार, छा हूंदो उन जे अखिड़ियुनि में जो अम्मा बि झले थी। निहार जान, जे निहारी दे त दिलड़ी खसिजी वेंदी। अज़ीज़ा ने मन ये ख्याल पचाईंदो उहो नंढड़ो जॾहिं मदीने जे गलिन में पहुतो आ, माण्हू मिलियो, पुछण लॻो ॾियो ख़बर यतीमन जो यार काथे वेठो आ। चो त यतीम बचड़े हिकिड़ो ई जुमलो ॿुधो त यतीमन जो यार आ। उनखे ख़बर न हुई त नबी नगदार आ, उनखे ख़बर न हुई त इमामुल अंबिया, उनखे ख़बर न हुई त सरदारुल अंबिया। हुन जो मक़सद यतीम नाले सां हुयो। जवाब ॾियण वारे चयो, साम्हूं मस्जिद नबवीअ में मुंहिंजो महबूब वेठो आ। पुछे थो ॾे ख़बर अकेलो आ या ॿिया बि वेठा आहिनि? निहारे चवे थो हुजूर जा दीवाना खोड़ वेठा आहिनि। बाह खां वठी चवे थो पोइ मूंखे त यतीमन जे यार में कम आहे, कीअं मूंखे ख़बर पवंदी, केरु मूंखे ॿुधाईंदो त हिन हेतिरनि में यतीमन जो यार केरु आहे? निहारे मदीने जो सांघीअड़ो थो चवेसि, ऐं नंढड़ा जीअं जो निहारी दे जीअं राति जो चोॾीअ जो चंड सितारनि में निरालो हूंदो आहे, ईअं मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे सियारनि में चोॾीअ जे चंड वांगुरु निरालो वेठो हूंदो आहे। बचड़े चयो हाओ। जीअं अॻिते मस्जिद नबवी ॾे आयो, ॾिठई त जाम मुंहिंजे हुजूर जा सहाबी वेठा आहिनि। यकदम कंध हेठि कयईं त मतां नज़र पइजी वञे, दिलि खसिजी वञे, अम्मा सां वाइदो करे आयो आहियां। ऐ मुसलमान, ऐ नौजवान, जी जल अमण सां वाइदो करे आयो आ। कंधड़ो हेठा मथे नथो करे, हाणे वञे बि मुझे हुजूर जे तरफ़ थो पयो। कंधड़ो हेठि कयो, दिल में पचाईंदो थो वञे। जेॾी महिल वेझो वेंदुसि माण्हू नज़र ईंदा, उते बीही कंध हेठि करे ॾाढिया चवंदुसि त तव्हां में यतीमन जो यार केरु आहे? पोइ जेॾी महिल को ॿुधाईंदो त मां हा, उनखे चवंदुसि त मां यतीम हा, अम्मा लाइ कपिड़ो वठण आयो हा। अञा दिल में ख़याल करे बस कयईं, अञा दिल में ख़याल करे बस कयईं। एॾा मुझे मदीने जे ताजदार आवाज़ ॾिनो, ओ यतीम बचड़ा, ओ यतीम बचड़ा, जल्दी आ, तुझी जीजल अम्मा तुझे वापसीअ जो इंतजार करे रही आ। सुभान अल्लाह। मासूम बचड़ो अजीब दुनिया ॾो हली रही आ। दिल में ख्याल कयईं, जंहिंखे इहा ख़बर आ त
त मां यतीम हां, जंहिंखे इहा ख़बर आ त मुंहिंजी अम्मा इंतज़ार करे रही आ, पोइ मां सवाल छो कयां? उनखे इहा बि ख़बर हूंदी त मां आयो छा जे लाइ। हाय मुंहिंजो मुस्तफ़ा थो बुझा राज़ जाने, मुंहिंजो मुस्तफ़ा थो बुझा राज़ जाने, उहो पी पियो जाने, उहो पी पियो जाने, जो थींदो सुभाणे, मुंहिंजो मुस्तफ़ा थो बुझा राज़ जाने, मुंहिंजो मुस्तफ़ा थो बुझा राज़ जाने। अज़ीज़ान मन उन मासूम बचड़े, उन मासूम बचड़े जीअं जो अॻिते वधियो, मुंहिंजे करीम आका जे ज़ात पंहिंजी मुज़म्मिल वाली चादर लाहींदे उन यतीम बचड़े खे ॾिनी। जीअं जो यतीम खे हुज़ूर जी चादर मिली, सीने सां लाए चुमियूं ॾियणु शुरू कयईं। छा थो सम्झी? जंहिंखे न हुज़ूर जे चादर जी चुमी नसीब थिए, उन जो मक़ाम छा हूंदो? भलाई जंहिं जे भागन में ओहो असली न भुलबो आ, भलाई जंहिं जे भागन में ओहो असली न भुलबो आ। चओ जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ, जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ, उन्हीअ जो रूह बि कैसा कॾहिं बि कोन रलबो आ, जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ। मुझे मदीने जे मीर चादर ॾिनी, यार थियण वारा हन, मूंखे ॿ ॻाल्हि पूरी करण ॾे। मुझे हुज़ूर चादर अता फरमाए, चादर खे सीने सां लाहींदो आहे, चादर खे चुमड़ियूं ॾींदे करे पोइ हिते मोटंदो आहे। पेर अम्मा ॾे वञी रहिया हन, दिलि मुझे मुस्तफ़ा ॾे वञी रही आहे। अजीब मंज़र आहे, पेरनि सां अम्मा ॾे वञी रहियो आहे, पेरनि सां पंधड़ो अमड़ ॾे करे रहियो आहे, छो त अम्मा खे चादर ॾियणी आहे, पर दिलि जो सॼो लाड़ो मुझे हुज़ूर जे तरफ़ आहे। कीअं मुझे दिल जा राज़ ॼाणी वियो, कीअं मुझे सवाल खे सुञाणी वियो। इन पिरीअ जो दीदार कॾहिं थींदो, इन पिरीअ जो प्यार ॾिठुमि, चहिरो कॾहिं ॾिसंदुसि। इहे तसवर कंदो कंदो जीअं पंहिंजे अमड़ वटि पहुतो, अमड़ हेठि कंधड़ो कयो वेठी आहे, छो त कमीस आॾो फाटी पई आहे। चादर खणी अम्मा जे मथां अचे रखंदो आहे, चादर खणी अम्मा जे मथां अचे रखंदो आहे, मथां चुपड़ी करे बीही रहंदो आहे, मिंट इंतज़ार कंदो आहे। अम्मा जवाब कान ॾींदी आहे, आवाज़ ॾींदो आहे, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा। छा आवाज़ ॾींदो आहे? ॾाढियां चयो, एड़ी मिठड़ी अम्मा है जो रब जी ज़ात शल कंहिंखे इहो मिठड़ी ॿोली ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। याद रखी छॾ, जॾहिं न बचड़ो पंहिंजे जीजल माउ खे चवंदो आहे, ओ मुंहिंजी जीजल अम्मा, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, जॾहिं ॿाझारी ॿोलड़ीअ में न बचड़ो चवंदो आहे, अमड़ जो हां ठरी पवंदो आहे। रब फरमाईंदो आहे हिन किरामन कातिबीन खे त देर न कयो, हिन मुंहिंजे बाने जे नेकिन जे दफ़्तर में 10 हजन जा सवाब लिखी छॾियो, छो त जीजल अमड़ सां प्यार कयो अथई। जो जीजल मां या फरमाश आहे, नंढड़ो जेको वेठो ही नंढड़ो नालो छा आहे? शहबाज, मोहम्मद शहबाज। जीजल मां जहिड़ो मिट ॿियो को नाहे, सुणी अम्मा जहिड़ो मिट ॿियो को नाहे। अबो भी अबो आ, अबो
पर माओ माओ आगे, पर माओ माओ आगे जी जलमा जहड़ो मिट बियो को नागे। सुनी अम्मा जहड़ो मिट बियो को नागे। सुभान अल्लाह। हाय झोलिया में बेगाने नहीं लायला जुलोलियो। झोलिया में बेगाने नहीं लायला जुलोलियो। चौपीघे में सुमारे से खारिया ई बोलियो। पीघे में सुमारे से खारिया ई बोलियो। पंहिंजे बचन सा पंहिंजे बचन खे थी चाहत मचागे, थी चाहत मचागे जी जलमा जहड़ो मिट बियो को नागे। सुनी अम्मा जहड़ो मिट बियो को नागे। ताते निपाए बदड़ो कयाई। अल्लाह अल्लाह ओ शलबा जपवई मुजज्जरी रब। ताते निपाए बदड़ो कयाई। दई सुख बचन के दुखड़ा दिठाई। दई सुख बचन के दुखड़ा दिठाई। वगावे सतन ला वगावे सतन ला। पैथीदा जठागे ओ पैथीदा जठागे जी जलमा जहड़ो मिट बियो को नागे। सुनी अम्मा जहड़ो अदा मिट बियो को नागे। अबो भी अबो आ अबो भी अबो आ। पर माओ माओ आगे, पर माओ माओ आगे जी जलमा जहड़ो मिट बियो को नागे। जियरे जी जल जी मुँह कई न खिदमत। जियरे अमर जी मुँह कई न खिदमत। अल्लाह साईं अमर के दिजा जा जन्नत। मौला जी जल के दिजा जा जन्नत। दरबार तुझी दरबार तुझी मैं मुझी सदा गए ये मुझी सदा गए जी जलमा जहड़ो मिट बियो को नागे। अमड़ नागे जन बटे कदर तने खा पुछ तू। जी जलना जन बटे
यार कदर तने का पुछ तू जियरी अमड़ थई भली नाज कर तू जियरी अमड़ थई भली नाज कर तू खबर पोए पवंदई खबर पोए पवंदई विधि कुर्बाइती कागे विधि कुर्बाइती कागे जी जलमा जहड़ो मित्र ब्यो को नाहे अमड़ जे मथा बीठवा ओ मुझी जी जल अम्मा मां जवाब न थी दे वरी इंतजार करे तो हिकड़ो मिंट ब मिंट भी वरी तो सदे ओ मुझी मिठड़ी अम्मा मगर मां जवाब न थी दे जडे बियो दफो जी जल अम्मा जवाब न दिनो नंढड़ो दिल में ख्याल थो करे शायद देर थी वैया जे जे करे मुझी अम्मा मुख नाराजा गिराटड़ी थो पाए अमड़ जी जल खे गिराटड़ी पाए कपड़े जे मथा हेॾहूं चुमड़ियूं ॾई चवे तो ओ मुझी मिठड़ी अम्मा ओ मुझी जी जल अम्मा मूं ॾोह कहिड़ो कयो आ मोटी त आयो हां 5 मिंट देर थी आ अम्मा नाराज छो थी जॾहिं अमड़ खे दूधालण शुरू कयईं जीअं ख्वाब मां केरु छिरक भरींदो आ अमड़ ईअं छिरक भरे करे बचड़े ॾे निहारे चवण लगी ओ मुंहिंजा दिल भर बचड़ा ओ मुझा मिठड़ा बचड़ा मुखे जवाब दे त तुझे सदड़न जो जवाब ॾियां यतीमन जे यार जो दीदार कयां नंढड़ो हैरत में यतीमन जो यार त मुखे महबूब यतीमन जे यार जो नालो त मुखे राहिब ॿुधायो यतीम बचड़ा करे महबूब सॾियो अम्मा खे कंहिं ॿुधायो अम्मा ओ अम्मा जी बचड़ा छा थी चवी चवे थी बचड़ा जीअं तो मुझे मथा चादर रखी मुझी दुनिया ही बदल जी वई जीअं तो मुझे मथा चादरड़ी रखी मुझे ॾाढो अजीब मंज़र अची वियो तुझे दिल जो राज भी आवाज थियण लॻो मां ॾिसी रही हुयसि मदीने जे गलिन मां माण्हुनि खां कीअं पियो पुछी मदीने जे गलिन मां पुछंदो जॾहिं मुझे आका जे दरबार ते पहुते हेठि कंधड़ो करे छा पियो सोची अम्मा सां वाइदो करे आयो हां वाइदो कोन टोड़ींदुसि हुजूर जो दीदार कोन कंदुसि मां हीअं चवंदुसि अञा तू ख्याल पियो करी होडा मिठड़े महबूब तोखे सदड़ो करे चयो ओ यतीम बचड़ा हलिया तुझी अमड़ तुझो इंतजार करे रही आ इए चई तोखे चादर लाहे दिनो ओ बचड़ा बुधा ओ दीदार कया या मां तो सा प्यार कया जेडी मल मां पंहिंजे दिल जो राज बचड़े खे ॿुधायो बचड़ो चवे थो अम्मा मुझे सब कुछ दिठो थई मूं त अञा दिठो बि कोन्हे मुझी अम्मा मां त खुदा थो जाने तो सा वाइदो करे वेठो हुस मूं त उन पिरीअ जो चेहरो कोन ॾिठो आ पर अम्मा ॾेढड़ी अख सां थोड़ो ॾिसां पयो त इए नूर जूं लाटूं लगन जरूर पयूं चंड तुंहिंजी ज़ात अल्लाह आओ पारिया न पिरीअ सां चंड तुंहिंजी ज़ात आओ पारिया न पिरीअ सां तू अछो मजरात मुझो सजण सदाई सोझरो लतीफ सरकार तो तारीफ करे महबूब जी चंड चवई सचो अल्लाह जे भाई न मठिया मूर कदे उभरी थोरड़ो
उभिरी गच जेको मुंह में बरई मच ओ पदम पिरिया जे पेर में। अम्मा हाणे छा ख्याल आ चंड का सुनो तो दिठो मुझी त हसरत रही पईया मां चवे थी बच्चा हाणे इहो ख्याल आ अगारो तोखे पई रोकिया हाणे अॻियां मां थी थिया पोयां तू हली आ उन पिरीअ जे दरबार में हली जिंदगी जा बाकी दिहाड़ा गुलामी मुस्तफा में गुजारे छॾींदासीं। ऐ मुसलमान जेको मुझो करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम गैरन सां भी एतरो प्यार करे बुधा जे उम्मती सदे त मुझो मुस्तफा छड़ी दो। जवाब दे मुसलमान बस रुगी सदन जो अंदाज सिख अंदर में प्यार पैदा कर। अल्लाह कुरान करीम में फरमायो वज़कुरू नेमतल्लाहि अलैकुम रब फरमायो मां अल्लाह जे उन नेमत जो जिक्र कयो इज़ कुंतुम आदाअन जदे तवा हिक बे जा दुश्मन थी वया हुयो नढड़न नढड़न गालन ते जेड़ा झगड़ा फितना फसाद कंदा हुयो रब चवे तो उन मुझे नेमत के याद कयो फअल्लफ बैन क़ुलूबिकुम उहो महबूब मोकलियो माव जह तव्हां झगड़ा जेड़ा खत्म करे तव्हां जे दिलन में मोहब्बतूं पैदा करे छडियो। 1400 साल गुजरी विया अज भी निहार घर में ब भायर बूथ कोन थो वणे हिक बे जो हिते वण वण जी काठिया कीअं गड वेठा हन अल्लाह अल्लाह कंहिंजे करे वेठा हन चो मुझे मुस्तफा जे प्यार में वेठा हन। जह महबूब जे निस्बत जो इहो कमाल आ अंदाजो लगाए तो न मुस्तफा जे जात जो कमाल छा हूंदो। मुझे बेनियाज रब फरमायो फअस्बहतुम बिनिमतिही इख्वाना मुझे महबूब नरुगी तवा जे दिलन में मोहब्बतूं पैदा कयूं पर तवा के हिक बे जो भाव बनाए छडी भाव बनाए छडी। हुजूर जे मीलाद में निहार इहो केर कोन थो दिसे त कौम कहिड़ी वारो आ बेज लगल थस झंडड़ो अथस हा इहो असां जो आ मुस्तफा जो मीलादी आ या सच्चाई न दोस्त पर ईमानदारी सां बुधा सगो भाव अबो भी हिकड़ो अम्मा भी हिकड़ी मीलाद में गड कोन थो हले थोड़ो मुंह मुबारक हिय थो करे बुधाए त वणंदो आ उन दे कसम दे खुदा जो सच्ची बुधा वणंदो आ चइबो आ अदो त आहीं पर अलाए छो मालिक तो ते रुठो आ जो यार जे मीलाद में न थो हले। ऐ मुझा दोस्त अजीज मुझे मुस्तफा जी निस्बत जेका है उन हिन रिश्तन को वधीक अजीम रिश्तो अता कयो आ। मुझा दोस्त अल्लाह फरमायो मुझे महबूब तवा के हिक बे जो भाव बनायो अगते मुझे रब जी जात फरमायो तवा जहन्न वकुंतुम अला शफा हुफरतिन मिनन नार तवा बेफरमाने जे करे जहन्नम जे किनारे ते पहुंची चुका हुयो फअनक़ज़कुम मिनहा एड़ो दिल भर दिनो माव जह ता के जहन्नम जे किनारे तो छिके जन्नत जे विच में पहुंचाए छडियो। पो बुधा अल्लाह एड़ो महबूब दिनो आ खुशू कयूं या न कयूं अल्लाह एड़ो सुहणो दिनो आ खुशू कयूं न कयूं जे मुस्तफा न अचे हाँ ए मुझा मौलाना भा तोखे जो मौलाना कोई को न सदे हाँ जे मुझो मुस्तफा न अचे हाँ तुझी इमामत कोई कबूल को न करे हाँ जे मुझो मुस्तफा न अचे हाँ तोखे हजरत साईं करे पैर तुझा हथ कोई को न चुमे हाँ जे मुझो मुस्तफा न अचे हाँ त तुझे दाढ़ीअ के कोई को न ॾिसे हाँ जे मुझो मुस्तफा न अचे हाँ तुझे दिस्तार के कोई न ॾिसे हाँ। अगर शक थई त इंडिया दे निहार सिख उते वेठा हन मथे ते पटका भी वड़ा थन दाढ़ियों भी वडियूं थन उन्हन के इमाम करे ॾेखार जे पटके ऐं दाढ़ीअ ते इमामता त कह सिख के आडो बिहार जवाब ॾींदे न न छो हो सिखा साबित थियो त न दाढ़ीअ जो कमाल आ न पटके जो कमाल आ त निस्बत मुस्तफा जो कमाल आ। जेका रब इज्जत दिनी आ मुझे मुस्तफा जे निस्बत जे करे दिनी आ इंशाअल्लाह इन निस्बत के मजबूत कयूं। आखिरी जुमलो चई उठां थो मदीने मां इंशाअल्लाह हाने विंदो न उमरे ते जो इंशाअल्लाह ओ किरोनी दिरोनी वही खुदा कयो जान छुटी जडे हाजी मदीने विंदो आ उन मदीने मां टोपियूं ब्या त घणो माल वठंदा हन पर दीवाना वठंदा अजवा आबे जमजम टोपड़ियों तस्बियों त कंहिंखे ॾियूं मन वञी को ज़िक्र करे जॾहिं न तोखे कहे टोपी अचे मदीने जी ॾिनी
नंढड़ो अर्ज कया जडे टोपी चे मदीने जी मिली लिखियो पियो उन ते मेड इन चाइना लिखियल हुंदो आ पर उन तस्बीह के खणी करे चुम्मी अखरे ते लाइंदा हूं या न सच बुधा लाइंदा हूं चवण वारो मोहम्मद तुफैल चवे थी हर गाल त बुध इन त लिखियो पियो आ मेड इन चाइना या त चाइना में ठही आ निहारे चवंदे तुफैल गाल बुध ये गालियों न कर चे छो ची मां इन जे ठहण के नथो ॾिसां मां ॾिसां तो त आई केॾहूं या सची गाल आ न सभिनी जी दिल बोले थी अदा मूवी वारा तू मूवी फोरा त मां हथ वड़नी के खड़ा जंहिं जंहिं जी दिल बोले थी या सची गाल हथ मथे खणो सभई हथ बीठो हो जे भले मूवी वारो सभिनी के अदा झट में घुबरो ॾेई वठ त पोइ मां हिकिड़ी ॻाल्हि कयां त जीअं हथ खयल हुजे त मूवी ॾिसी पोइ उन्हनि खे ख़बर पवे हथड़ो खयो होसीं मदीनो 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 हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत रोज़े पाक जी ज़ियारत कंदासीं दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर ईंदो सुतत ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो दिल चवे थी न ईंदो सुतत ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो ईंदो सुतत ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो पहुची पेर उघाड़ो पहुची पेर उघाड़ो घुमंदासीं दिल चुप कर मदीने हलंदासीं दिल चुप कर वधीक नथो चवा उन जुमले ते मोटी अचा मदीने तय्यब मां टोपी मिली अखिन ते लातई छो मदीने जी टोपी आ छा जी टोपी आ वरी चओ मदीने जे शहर मां टोपी अचे वई ठही इंडिया में या चाइना में तो अखिन ते लाती मदीने जी आ वो मुखे खुदा जे वास्ते जवाब दीजा दिल सां जवाब दीजा जंहिंजो नालो निमाज़ आ जंहिंजो नालो वरी चओ जंहिंजो नालो निमाज़ आ उहा काथे मिली आ मदीने में मिली आ अर्श ते मिली आ या ला मकान ते मिली आ जवाब दे मेरा जजीराता रहमत जी बरसाता वंजण वारी मुस्तफा जी ज़ाता घुराइण वारी मुझे करीम रब जी ज़ाता उन खुशी जे मौके थे मुझे करीम रब पांजे महबूब के पांजे गुनहगार उम्मत ला तोहफो अता फरमायो आ कहिड़ो तोहफो मिलियो आ जो 50 नमाज़ूं जवाब दे घणियूं नमाज़ूं 50 नमाज़ूं मुझे मुस्तफा जो प्यार निहार मौला सुस्तहन महबूब 5 छड़ियूं मान मौला सुस्तहन महबूब 5 छड़ियूं मान मौला सुस्तहन हुजूर चवंदो वञे रब छॾींदो वञे तू चवंदे भला आखिरी दफ़ो बि हुजूर चए हथ आजा थी पऊं याद रखी छॾजा तुझे ला आजो थियणो कम जो न हुयो जॾहिं 5 भेरा बाकी बचा सुणे मूसा चयो महबूब वरी अर्ज़ड़ो कर मुझे मुस्तफा फरमायो न न मां मुस्तफा के हया थो अचे जॾहिं हुजूर चयो हया थो अचे रब ऐलान कयो ओ मुझा मुस्तफा तुझा गुलाम पढ़ंदा 5 वक्त मां रब सवाब 50 जो ॾेई छॾींदो माने 5 वक्त अदा कर 50 जो सवाब मुझो बेनियाज रब तोखे ॾींदो पर मूंखे जवाब ॾे हीअ उहा नमाज़ आ जेको तोहफ़ो ॾियण वारो रब्बुल आलमीन खणी वारो महबूब मुस्तफा रहमतल लिल आलमीन
पो जेकॾहिं अहिड़े तोहफ़े खे बि दिलि सां न क़बूली पो त तो जहिड़ो ठग ॿियो आहे ई कोन। मदीने शहर मां शइ अचे त अदब कयूं, पर जे मुझे महबूब मुस्तफ़ा जो तोहफ़ो हुजूर पाण अता फरमाए उनखे क़बूल करणो आहे या न करणो आहे। इंशाअल्लाह ताला चओ इंशाअल्लाह ताला अॼु खां बाद सुस्ती ख़त्म इंशाअल्लाह ताला। अल्लाह जी ज़ात बाबरकात मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल। तूं पहिरीं ॿुधाई त मां सॼी तकीर सोने शेर ख़ुदा जी शान में कया। मां त सोने शेर ख़ुदा जो दीवानो हाँ, पर अटकल कई थी राजबर पौणा 2 कलाक ॻाल्हि रहे हाणे तो चवे ख़बर अथसि त हे चरियो जवाब बि कोन्हे छो शेर ख़ुदा जी शान खां केरु जवाब ॾे। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मक्के जे सरजमीन ते कदमड़ा रखिया। अञा दुनिया के खबर कान पईया त ही जवान केरा। मुझो शेर खुदा पंहिंजे जीजल अम्मा फातिमा बिंत असद जे वजूद में मौजूद आ। जीअं मुझो हबीब साम्हूं ईंदो आ फातिमा बिंत असद यानी मुझे महबूब अली अल मुर्तजा शेर खुदा जी अमड़ उथी अदब सां बीही रहंदी आ। खानदान जा माण्हू चवंदा हन ऐ फातिमा इहा ॻाल्हि मुनासिब नाहे, सुहिणो मुहम्मद नंढो आ तूं वॾी आ, तुझी इज्जत उन जे ला ज़रूरी आ, तुझे मथा लाज़िम नाहे त नंढड़े खे ॾिसी उथी बीही रही निहारे चवंदी आ ओ चवण वारो खानदान जे इज्जत जूं ॻाल्हियूं करण वारो मां पंहिंजे वस में न आहियां। कीअं वस में नाही? चवे थी रब्बे काबा जो कसम जॾहिं इन पिरीअ ते निगाह थी पए मुझे वजूद में अलाए केरा जेको मूंखे ज़ोरीअ उथी इस्तक़बाल करण ते मजबूर करे रहियो आ। उहो शेर खुदा उहो अलीउल मुर्तजा करमुल्लाह वजहुल करीम जी ज़ात जंहिं जीजल अमड़ जे पेट में वेही करे मुझे महबूब मुस्तफ़ा के सुञातो आ। काबे में आयो आ, काॾे आयो आ, काॾे आयो आ। कॾहिं का निजी महफ़िल रख शेर खुदा जे पंजतन पाक जे शान में त ॿुधाई त पंजतन पाक थींदो छा आहे। काबे में आयो आ, काबे में आयो आ, काबे में अचण वारे, काबे में अचण वारे अखड़ियूं छो कोन खोलियो। तारीख़ ॾे त निहार, तारीख़ ॾे त निहार। काबे में अखड़ियूं कोन खोले, छाजे करे कोन खोले? दुनिया काबे ला सिकंदी आ, ॾिसण वारो ॾिसंदो आ, अखियूं छिंबींदो नाहे। पहिरीं दुआ घुरा पोइ अखियूं छिंबा, लेकिन मुंहिंजो सुहिणो अली काबे जे ॿाहिरों नाहे अंदर आ, पोइ बि काबे ॾे निहारण ला तयार नाहे। छो निहारण ला तयार नाहे? काबे में बुत पया आहिनि। शेर खुदा ॿुधाए रहियो आ त अली उहो आ जेको अखियूं खोले बुतन ॾे कोन निहारींदो आ, अल्लाह जे महबूब ॾे निहारींदो आ। शेर खुदा सुहिणे शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे ज़ात काबे जे अंदर अखियूं कोन खोलियूं, ॿाहिरि निकिरी मुझे हुजूर जे निहारे। सुहिणे अलीउल मुर्तज़ा नंढड़ो आ, अखड़ियूं बंदि। माण्हू आया ॾिसंदा विया, अखड़ियूं कोन खुलियूं। आका आयो पाण ई अखड़ियूं खोलियूं। ॿुधा अलीअ खे कंहिं ॿुधायो त अखियूं खोल यार अची वियो आ। जवाब ॾे कंहिं ॿुधायो, जवाब ॾे कंहिं ॿुधायो, छो नथो कुछी? ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज इन करे चयुमि हीअ आयत पढ़ी थो वञा, तर्जुमो ॿिए दफ़े पुछजा। अल्लाह फरमायो वयक़ूलुल लज़ीन कफ़रू लस्त मुरसला कुल कफ़ा बिल्लाहि शहीदम बैनी व बैनकुम वमन इंदहू इल्मुल किताब।
भला तर्जुमो बि ॿुधी छॾ तफ़सीर पो मुझे हुजूर के जने कुफारन चयो त तू रसूल नाही अल्लाह जे ज़ात फरमाए महबूब इन्हनि काफ़रन खे चयो वयक़ूलुल लज़ीन कफ़रू लस्त मुरसला इहे कुफार था चवनि त तू रसूल नाही कुल मुझा हुजूर मुझा महबूब लबड़ा चोरे चओ कफ़ा बिल्लाहि शहीदम बैनी व बैनकुम महबूब ऐलान करे चवीन त तव्हां जे असां जे दरमियान में मुझे रिसालत जो शाहिद मुझो अल्लाह काफिया अल्लाह चो चो अल्लाह उन खां पोइ गुंजाइश रही ॿिए जे शाहिदी जी जवाब ॾे रही लेकिन कुरान जी आयत पूरी कान थी आहे मुझे बेनियाज पंहिंजी गवाही के काफ़ी करार ॾेई अॻियां मुझे रब फरमायो व याने मां रब जे गवाही सां गॾु मन इंदहू इल्मुल किताब मुझा मुस्तफ़ा इन काफ़रन जे आॾो मां अल्लाह जी गवाही बि काफ़ी आहे ऐं उन जी गवाही बि जंहिंखे मां अल्लाह किताब जो इल्म अता करे छॾियो आहे सुभान अल्लाह हाणे ॿिए दफ़े पुछजां त इहो किताब जो इल्मु कंहिंखे रब अता कयो आहे हाणे शेर न चवां त ॻाल्हि ठहंदी न शेर कंहिंजो चवां सुहिणे अलीअ जो चवां या अलीअ जे बचड़नि जो चवां हाणे चवंदुसि ज़रूर ॿुधा ॿुधा कंहिंजो चवां सुहिणे शेर ख़ुदा जो चवां या अलीअ जे बचड़नि जो चवां जल्दी कर ॿिन्ही जो न हिकिड़ो थींदो जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो नारो भरे हणे जंहिंजो मौला अलीअ सां प्यार नारो ओहो भली हणे जंहिंजो चैने यारन सां प्यार ओहो नारो भली हणे जंहिंजो पंजतन पाक सां प्यार ओहो नारो भली हणे जंहिंजो यारीअ बारो आ यार ओहो नारो भली हणे टिकेट जन्नत जी हैदर आदींदो टिकेट जन्नत जी हैदर आदींदो पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो जेको उन जन्नत वञण लाइ तयार ओहो नारो भली हणे जेको उन जन्नत वञण लाइ तयार ओहो नारो भरे हणे जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो नारो भरे हणे हाणे गंज थी वियो हाणे गंज थी वियो अल्लाह ताला तव्हां खे आबाद रखंदो ख़ुदा तव्हां खे शाद रखंदो अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू हिदायत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम वो हमारे नबी हम उनके उम्मती हो हमारे नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत पहला को सलाम मुस्तफा जाने रहमत पहला को सलाम सईदा तैयबा ताहिरा आबिदा सईदा तैयबा
ताहिरा आबिदा याने खातूने जन्नत पहला को सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पहला को सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पहला को सलाम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार। दिलन जा हाल ॼाणदड़ रब, दुआउन जा कबूल कंदड़ रब, तुझे दरबार में वसीलो आ मुझे महबूब जे मीलाद जो। ओ मुझा करीम रब, असां गुनाहगारन जे दिलन जा राज ॼाणी थो। मर्दो ख़वातीन सभिनी जे दिलन जा राज ॼाणदड़ रब, असां गुनाहगारन जे दिलन जूं नेक उम्मीदूं पूरियूं फरमा। मुझा मालिक मिठड़ा, पंहिंजे महबूब जे सदके जेके दोस्त कही आया जन जिते जिते वेही ॿुधो, मुझा मौलाए करीम उन्हनि जे ज़िंदगीअ जूं सुहिणियूं उम्मीदूं पूरियूं फरमा। उन्हनि जो ॿुधणु क़बूल फरमा, मूं गुनाहगार जो ॿुधाइणु क़बूल फरमा। तरफ़ैन खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह, जन ये सुहिणी महफ़िल सजाई आहे, उन्हनि जो कणो कणो पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमा। उन्हनि जे माल रिज़्क़ बचड़नि ईमान में बरकतूं अता फरमा। मुझे महबूब जे सजी उम्मत जी बख्शिश फरमा। या अल्लाह, जेके भी ईमान वारा मर्द ईमान वारियूं औरतूं दुनिया छॾे चुका, करीम रब तमाम ईमान वारनि जी बख्शिश फरमा। ख़ुसूसन इन ॻोठ जा जेके मर्दो ख़वातीन दुनिया छॾे विया, मुझा करीम रब उन्हनि जे क़बरनि खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बना। ख़ुसूसन ला ख़ुसूसन ओ मुझा सुहिणा करीम रब, मुझे महबूब मुर्शिद हज़रत सुहिणा सईं रहमतुल्लाहि तआला अलैहि जी रफ़ीक़ हयात, मुझे महबूब मुर्शिद सजण सईं दामत बरकातुहुल आलिया जन जी वालिदा माजिदा, मुझा करीम रब उन्हनि जा दरजात बुलंद फरमा। या अल्लाह, उन्हनि खे अम्मा फातिमत ज़हरा जो सायो नसीब फरमा। करीम रब, असां सभिनी खे मदीने तय्यबह जी हाज़िरी नसीब फरमा। सुहिणे काबे जो तवाफ़ नसीब फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। बिहक़्क़ इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह।